अपडेट कयो आहे क्वेटा में बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो असेंबली इजलास के खिताब। सरफराज़ बुगटी चवे तो समूरन मसलन जो हल ॻाल्हियुनि में आहे। बलूचिस्तान के अमन जे लाइ हुकूमत समूरन कदमनि जे लाइ तैयार आहे। अवां खे आगाह कंदासीं। बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी असेंबली में खिताब कंदे चयो त बलूचिस्तान के अवाम के हक़नि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो पियो वञे। वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो त दहशतगर्दी जे मुतासिरनि जे लाइ सभिनी खे आवाज़ उथारणु घुरिजे। कंहिंखे पंहिंजो नज़रियो मढ़ण की इजाज़त न ॾिनी वेंदी। बलूचिस्तान जो वॾो वज़ीर जो इहो चवणु आहे। हथे ख़ाली माण्हुनि ऐं ट्रेनुनि ते हमला कहिड़ो जहाद आहे। रियासत ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। कानून हथनि में खणंदड़नि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। अपडेट कयो पिया अवां खे ख़बर मां सां शेयर कयूं। क्वेटा मां बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो असेंबली इजलास के खिताब। सरफराज़ बुगटी चवे तो समूरन मसलन जो हल ॻाल्हियुनि में आहे। अवां खे आगाह कंदासीं। बलूचिस्तान जे असेंबली में वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी खिताब कयो आहे। संदसि चवणु आहे त बलूचिस्तान जे अमन लाइ हुकूमत समूरन कदमनि जे खणण लाइ तैयार आहे।